आहियां तव्हांजो हसन पवर ऐं अॼु तव्हांखे हिकिड़े अहिड़े नौजवान सां अॼु मिलायां थो जेको टंग जी जेका तकलीफ़ में गुज़िरियल 3 सालनि खां बिस्तरे भेड़ो पियो आहे ऐं हू जो हालिया बरसात में हुनजो हीउ जेको घरु आहे उहो साम्हूं ॾिसो त उहो बिल्कुलु किरी पियो आहे। असां तव्हां खां मिलायूं था हिकिड़ो नौजवान आहे, हलूं था तव्हांखे हली हीरे सां मिलायूं था त हीरो पंहिंजी कहाणी कहिड़ी थो ॿुधाए। बीमारी है सर, उनके बीमारी मुझे इलाज करो, असां निमरा वियासीं जे पंहिंजा घर जा प्लाट हुआ, गाॾा हुआ, सभु खपाए छॾिया। 8-9 लख रुपया खपाया आहिनि जे हीउ इलाज जो असांखे हाणे औरत ज़ात किथे वञा जो हिन जो इलाज करायां। जे मीर साहब असांजी मदद करे तो असां नियाणियुनि जी दुआ लॻंदी हिनखे, मीर साहब असांजी मदद करे जो असांजो 32,000 रुपया हिकिड़ो डोज़ जो असां 50,000 रुपया असांजो 7 ॾींहं में ख़र्च थिए थो जो असां ग़रीब माण्हू नथा पुॼी सघूं। अॼु असांजी मीर साहब असांजी मदद करे सघे थो। असीं यूनियन काउंसिल मलण तालको मातली ज़िलो बतीन, हीउ सिंध जो हिकिड़ो ॻोठु आहे साले सुमरो बस स्टॉप ऐं इन में हीउ रावड़ा बिरादरी जो ॻोठु आहे। हीअ असीं हुते मौजूदु आहियूं जेको हिते गुज़िरियल 3 सालनि खां कैंसर जे विचड़ंदड़ बीमारी में नौजवान हीरो ऐं उहो असां सां हींअर मौजूदु आहे। उन बि अपील कई आहे मां हिननि तक जे MNA मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर साहब खे अपील कई आहे त ख़ुदा हीउ नौजवान जेको बेयारो मददगार गुज़िरियल 3 सालनि खां कैंसर जे हिन विचड़ंदड़ बीमारी में मुब्तला आहे, इन जी हर मुमकिन मदद कई वञे जीअं ही पंहिंजे बच्चनि जो वरी सही तरह गुज़रान करे सघे। कैमरामैन टीम सां गॾु हसन पवर, मातली।